असां यार मवाली थियासी। न भंग मिली न चरस मिलियो असां यार हाणे खुटी प्यासी। असां यार मवाली थियासी। दोस्तनि ऐं धारनि कोन रहायो बस असां चुपी रहियासीं। असां यार मवाली थियासी। न भंग मिली न चरस मिलियो असां यार हाणे खुटी प्यासी। असां यार मवाली थियासी। न भंग मिली न चरस मिलियो असां यार हाणे खुटी प्यासी। असां यार मवाली थियासी। असां यार मवाली थियासी। खुशखबरी थेबो प्रोडक्शन मीरपुर खास डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो। जीअं त असां वटि शादी मंगनी तोहर सालगिरह ऐं ॿियनि खुशियुनि जे मौके ते पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जे आवाज़ में। उन सां गॾु असां वटि नात हमद नुहा ऐं कलामनि जी बहितरीन रिज़ल्ट सां गॾु रिकॉर्डिंग बि कई वेंदी आहे। वधीक राब्ते लाइ शमन सां मोबाइल नंबर 030425966761। एड्रेस मीरपुर खास हैदराबाद रोड। असां यार मवाली थियासी। दोस्तनि ऐं धारनि कोन रहायो बस असां चुपी रहियासीं। असां यार मवाली थियासी। न भंग मिली न चरस मिलियो असां यार हाणे खुटी प्यासी। असां यार मवाली थियासी। दोस्तनि ऐं धारनि कोन रहायो बस असां चुपी रहियासीं। असां यार मवाली थियासी। न भंग